उस्ताद अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। अड़े हेॾे रम ईअं हलियो आयो आहे, थाधल वीचारी वरिती न जो बणायूं आहे, वेठो आहे सुबुह खां ॿार लॻी पई आहे निभागा। अरे उस्ताद तू थाधल जी तो ॻाल्हि करी, माण्हू त साह ई नथो खणी सघे। अड़े निभागा अहिड़ो छा थियो आहे? उस्ताद ॿार पुलिस खड़ी आहे रोडनि ते घटियुनि में जाते काथे। उहो छाजे लाइ बीठी आहे? छाजे लाइ? लॉकडाउन लॻी पई आहे, लॉकडाउन। लॉकडाउन छा हूंदी आहे वरी? लॉकडाउन उस्ताद लॉकडाउन। लॉकडाउन इहो इन्ही जे लाइ आहे, कोरोना वायरस आई आहे, इन्ही जे लाइ लॉकडाउन लॻी अथनि, माण्हू ॿाहिरि न निकिरे घटियुनि में। असां त पाण हिते वेठा आहियूं मई खाने ते, ॿाहिरि नथा निकिरूं, पर तूं थाधल त वठी अची आहे न निभागा। मां तोखे थाधल जी ॻाल्हि कई आहे, तूं वरी लॉकडाउन ते वञी पुॻो। उस्ताद वाह तोखे सम्झाए त मां सघां ई नथो, पर तूं आहीं अलाए कहिड़े क़िस्म जो। जंहिंमहिल तोखे चयो आहे त ॿाहिरि पुलिस बीठी आहे त मां थाधल कीअं वठी ईंदुसि? माण्हुनि खे वञण कोन था ॾिन शहर, तूं वरी थाधल जी तो ॻाल्हि करी। वञ पाण वठी आ, ख़बर लॻई। होॾां चवी तो ॿाहिरि पुलिस बीठी आहे, वरी तूं मूंखे छो चई तूं वञ? न बा मां वञा ई न ॿाहिरि मई खाने, तूं हिकिड़ो पेर ई न कढा। ॾिस न वञ त ख़बर लॻी न।